من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الصلوات पढ़ो बावाज़. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन. सलवात पढ़ो बावाज़. وآله الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم ذكر علي عبادة. सलवात पढ़ो बावाज़. नाराए तकबीर. मजमू काफिया दिया खालिक अकबर जो इसम बुलंद आए बुलंद आवाज़ से नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए हैदरी. जंहिंजो अली इमाम हथ बुलंद करे हैदरी. हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत. अहल बैत दुश्मनन ते लानत. सलवात बर मोहम्मद व आले मुहम्मद. सब का पहिरियां दुआ है खालिक कायनात सदको चाहदा मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम ने बानियाने मजलिस जो ही फर्श अज़ा नंगर न्याज खर्च अखराजात खुदावंद आलम पांजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए. जिन मरहूमन जे ईसाल सवाब जे लाए ही मजलिस अज़ा रखी रही मालिक उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए. तव्हां असां सभिनी जूं नेक ऐं शरई हाजतूं बिलख़ुसूस बानियाने मजालिस जा जेके भी नेक ऐं शरई मक़सद मालिक पंहिंजी बारगाह में जल्दी मुस्तजाब फरमाए. खुदावंदे करीम का आखिर में दुआ है तव्हां असांजे हकीकी वारिस इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम जंजो जल्दी ज़ुहूर फरमाए. इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत जे लाइ सलवात पढ़ो बावाज़. गुज़ारिश है जेके भी वेठा आहियो मुंहिंजे लाइ काफ़ी वेठा. जेतिरो वक़्तु मां पढ़ां मां इबादत सम्झी पढ़ां ऐं तव्हां इबादत सम्झी ॿुधो. हे नाराज़ न थियो. जेके पोइते वेठा हो थोरो अॻिते अचो. मजलिस हुसैन वॾी महिरबानी मौला सलामत रखे. गुज़ारिश आहे जेतिरो टाइम कोशिशि कंदुमि जो 1 या 2 मिंट उन खां घटि पढ़ां. ही अज़ीम इबादत आहे, अज़ीम महफ़िल आहे. ही उहो मक़ाम आहे जंहिं मक़ाम खे आले मुहम्मद जन्नत सम्झो, जंहिंखे हरम में हुसैन सॾियो वियो आहे. उहा जाइ मजलिस हुसैन. हर माण्हू करबला हरम में हुसैन नथो पुॼी सघे. उन्हनि जे लाइ आसान तरीक़ो आहे त ज़िक्र हुसैन में अचु. ईअं सम्झ तूं हरम में हुसैन में पहुच. हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम इस्म आहे हज़रत इमरान अलैहिस्सलाम. कल मौला जन जी शहादत जो ॾींहुं गुज़रियो. दुनिया वारनि हज़रत इमरान अलैहिस्सलाम के कुछ भी समझो यो उन्हनि जो ज़र्फ़ आहे
लेकिन जेको 12 इमामन जो बाबो आ छा उहो काफ़िर थी सके थो? जंहिंजा 12 फर्ज़ंद मासूम हुजनि, जेको मोहसिन मोहम्मद मुस्तफ़ा, जेको मोहसिन इस्लाम आ, जंहिं इस्लाम सां गॾु मोहम्मद खे बचायो, छा उहो काफ़िर? वॾी शान और शौकत जो मालिक हज़रत इमरान अलैहिस्सलाम अल्लाह 4 फर्ज़ंद अता कया। तवज्जो आहे, अल्लाह 4 फर्ज़ंद अता कया। जॾहिं पहिरें शहज़ादे जी विलादत थी, हिन दुनिया ते आया, नालो रखियऊं तालिब। अरब में अॼु बि आहे पुट जे नाले सां कुनियत। मौला जो नालो इमरान, कुनियत आहे अबू तालिब। हज़रत तालिब अलैहिस्सलाम जॾहिं हिन दुनिया ते आया, हज़रत अमीर हमज़ा जेके नबी साईं जा चाचा, नबी जी ख़िदमत में हज़रत अबू तालिब जी ख़िदमत में आया। अर्ज़ कनि था, भा अबू तालिब, भा इमरान, ही अल्लाह तव्हांखे शहज़ादो अता कयो आहे, जे नाराज़ न थियो त इन जी परवरिश मां अमीर हमज़ा कयो। हिकु तारीफ़ ॿुधंदा हो, कोई एतराज़ कोन्हे। जी बिस्मिल्लाह। हज़रत तालिब खां बाद ॿियो फर्ज़ंद अल्लाह अता कयो, जंहिंजो नालो रखियऊं अकील। नबी जा चाचा हज़रत इमरान जा बिरादर ईंदा रहिया, घुरंदा रहिया त मौला जीअं तालिब तव्हां अमीर हमज़ा खे ॾिनो आहे, ईअं अकील असांखे ॾियो। मौला फरमाए थो, इन अकील जी परवरिश मां इमरान पाण कंदुमि। 3 नंबर ते अल्लाह फर्ज़ंद जंहिंजो नालो जाफ़र तैयार। हज़रत अब्बास नबी जा चाचा ख़िदमत में आया। भा इमरान, जीअं अमीर हमज़ा तालिब जी परवरिश कई, जीअं अकील जी तव्हां कयो था, मुंहिंजी दिलि चाहे थी जाफ़र तैयार खे मां पालियां। जी बिस्मिल्लाह। तवज्जो आहे, हीअं ॿुधंदो मां शाम ते पढ़ंदुमि, न त मुख़्तसिर जेको टाइम आहे 5 मिंट छॾे ॾींदुमि। आख़िर में 4थे नंबर ते अल्लाह फर्ज़ंद अता कयो, जंहिंजूं सिफ़तूं मां हक़ीर छा बयानु कयां। जॾहिं न हिन दुनिया ते 4थे नंबर जो फर्ज़ंद आयो, बनु हाशिम जा काफ़ी जवान आया, अर्ज़ कंदा रहिया, जीअं तालिब खे अमीर हमज़ा पालियो, जीअं अकील खे तव्हां पालियो, जीअं जाफ़र तैयार खे हज़रत अब्बास पालियो, अहिड़ी तरह इहो 4थे नंबर वारो फर्ज़ंद असांखे ॾियो। उन जाइ ते काइनात जो नबी मोहम्मद मुस्तफ़ा रहमतुल आलमीन फरमाइनि था, इन अली जी परवरिश मां मोहम्मद पाण कंदुमि। मौला सलामत रखे। हर हिक जूं ख़ासियतूं पंहिंजूं, हर हिक जूं फज़ीलतूं पंहिंजूं बयान कयां, टाइम कोन्हे। मक़सद ते अचां, 2 नंबर वारो फर्ज़ंद जंहिंजो नालो अकील, वॾी इज़त ऐं अज़मत जो मालिक। तारीख़ लिखे थी, इहो अकील शजरा शनास हुयो। सम्झो था शजरा शनास? कंहिं इंसान जी सूरत ॾिसी सम्झी वेंदो हो त हिन जो कहिड़े ख़ानदान सां तालुक़ आहे, कहिड़े ख़ानदान सां तालुक़ रखे थो। आया ही बहादुर ख़ानदान जो आहे या बुज़दिल ख़ानदान जो आहे? आया ही शरीफ़ ख़ानदान सां तालुक़ रखे थो या बदमाश? ही वठण वारनि मां आहे या ॾियण वारनि मां आहे? मक़सदन हज़रत अबू तालिब सौदो वापार तिजारत कंदा हुआ। मां काफ़ी लफ़्ज़ छॾे वियो आहियां। तिजारत जे लाइ 3 शहरनि में वेंदा हुआ। गर्मी जे मौसम में शाम, सर्दी जे मौसम में यमन,
नॉर्मल मौसम में बॉर्डरी इलाइक़ो आहे ईरान ऐं इराक जो, जंहिंजे शहर जो नालो आहे वासित, जंहिंजो तारीख़ सां प्यार आहे। वासित जे शहर में नॉर्मल मौसम वञी तिजारत जो सामान रखनि हा। हिकु दफ़े वासित जो टाइम अची वियो। नौकर पुछनि त मौला तव्हांजो कोई मैनेजर, तव्हांजा नौकर या कंहिंखे तव्हां इन शइ जो ज़िम्मो ॾींदो? मौला फरमाइनि था पहिरियां मुंहिंजा नौकर ऐं ग़ुलाम ईंदा, हिन दफ़े अबू तालिब मां पाण हलंदो, मुंहिंजो फर्ज़ंद अकील बि हलंदो। जॾहिं न वासित शहर में अची पहुता, वासित जा बादशाह हुकुमरान जंहिंखे आले फर्ज़ंदा सॼो वियो आहे, वेठा हो थी विया, आले फर्ज़ंदा सॼो वियो आहे। आले फर्ज़ंदा केर हुया? हज़रत ईसा नबी खां पहिरियां ज़रतश्त नबी आया, शायद के नाम भी न ॿुधो हूंदो। ईरान में रहंदा हुया ज़रतश्त नबी। इन जा वसी उन्हनि जी औलाद खे आले फर्ज़ंदा सॼो, ही वसीअनि जी औलाद हुया। ख़बर पई जो काबे जो चाबी बरदार, काबे जो मुतवली हज़रत इमरान पाण आया आहिनि, इस्तक़बाल जे लाइ आया। कदम बोसी थी अर्ज़ कनि था मौला जेतिरा ॾींहं तव्हांजो ही सामान ऐं तिजारत हलंदो रहे, नाराज़ न थियो, तव्हां मुंहिंजे शाही महल में महिमान तौर रहो। मौला तव्हांजे बाबरकत कदमनि जे लाइ मुंहिंजो महल मुंतज़िर आहे। मौला फरमाइनि था कोई एतिराज़ कोन्हे। मौला इन जे शाही महल में महिमान थिया, ताम लॻो, तनावुल फरमायूं, मौला सां गुफ़्तगू हली, काफ़ी तारीफ़ूं। आख़िर में पुछे थो मौला ही 22-23 साल जो जवान जेको तव्हां सां गॾु आहे, इन जो तारीफ़ करायो इहो केरु आहे? मौला फरमाइनि था मुंहिंजो ॿियों नंबर फर्ज़ंद अकील आहे। सिर्फ़ नाले जो अकील न, ही आहे बि अकील। कदमनि ते किरी पियो, चए थो मौला अल्लाह मूंखे वॾी इज़त वारी धीउ अता कई आहे, जे नाराज़ न थियो उन जो रिश्तो मां तव्हांजे फर्ज़ंद अकील खे ॾियां। मौला फरमाइनि था कोई एतिराज़ कोन्हे। मां ईअं चवां, मौला मुस्कुराए फरमाइनि था मां अकील वठी इन लाइ आयो आहियां। शादी थी, शादी वासित में, वलीमा मक्के में हलंदा रहिया। कुछ ॾींहंनि खां बाद मक्के पहुता, वॾे तइदाद में माण्हू आया, मुबारकूं, वलीमा हलंदा रहिया। साल खां बाद अल्लाह फर्ज़ंद अता कयो। हज़रत अकील उन फर्ज़ंद खे पंहिंजे हथनि ते खणी नबी जी कचहरी में, नबी करीम खुतबो पढ़नि, मिंबर ते वेही करे खुतबो पढ़नि था। जीअं न अकील खे ईंदो ॾिठऊं, मिंबर छॾियऊं, खुतबो छॾियऊं। दुनिया वारनि पुछो मौला अकील हर हमेशह ईंदो आहे, कॾहिं ईअं इस्तक़बाल न कयो आहे? मौला फरमाइनि था अॼु अकील अकेलो न आहे, ॿियो बि गॾु आहे। अच्छा मौला जीअं जो करीब आया, ख़िदमत में शहज़ादो पेश करे हज़रत अकील अर्ज़ कनि था मौला अल्लाह फर्ज़ंद अता कयो आहे, मुंहिंजी दिलि चाहे थी इन जो नालो तव्हां पाण रखो। मौला पेशानी ते बोसो ॾिनो, प्यार कयो। प्यार करे फरमाइनि था अकील जे नालो तव्हां मूंखां पुछो आहे, इन जो नालो मां अमीर मुस्लिम थो रखां। अमीर मुस्लिम। मौला जॾहिं हाँ सां लायूं बीठा हा, हज़रत अकील हथ अदब जा ॿधी चवनि था मौला तव्हां इन शहज़ादे खे खणी थकिजी पिया हूंदो। मौला फरमाइनि था मां थकिजी न पियो आहियां, हीउ फर्ज़ंद तुंहिंजो ज़रूरु आहे, लेकिन ज़रूरत मां मोहम्मद जी आहे। तोखे ख़बर न आहे इहो शहज़ादो मुंहिंजे हुसैन जो वकील आहे। मां ज़ाकिरी ॾेखारण आयो आहियां, बसि दुआ जी ख़ातिर आख़िरी जुमिला पढ़ण थो चाहियां।
यो अमीर मुस्लिम इमाम हुसैन की तरफ का वकील बणजी कूफे पहुतो बैयत थी 80,000 ते जॾहिं बैयत पहुती मौला जी तरफ खत लिखई आका हुसैन जेतिरो जल्दी थी सके कूफे अचो। मातमियो आखिरी ॾींहं हुया ज़ीकात महीने जा। यजीद के खबर पई जो हुसैन जी काफ़ी तइदाद में बैयत थी आहे। हिन कमीने बशीर इब्न नौमान के गवर्नरी ता हटाए उन जाइ ते उबैदुल्लाह इब्न ज़ियाद के मुंतखब कयो। मातमियो जीअं गवर्नरी तब्दील थी न इएं अमीर मुस्लिम जी अमीरी गरीबी में तब्दील थी वई। मातमियो आखिरी नमाज जेका हुसैन जे वकील पढ़ाई न नमाज का फारिग थी इमाम हुसैन जे वकील जॾहिं पोइते ॾिठो न ॿिनि शहज़ादनि खां अलावा कोई नज़र न आयो आहे। बस मां काफ़ी लफ़्ज़ छॾे वयुमि। अमीर मुस्लिम तोवा जे घर आखिरी रात अची मेहमान थियो। सुबुह जी नमाज खां फारिग थियो। घोड़नि जे टापुनि जी आवाज़ ॿुधई चए थो तोवा जल्दी कर मूंखे तलवार बि खणी ॾे ज़रह बि खणी ॾे। मौला हू लखनि जी तइदाद में फ़ौज आहे तव्हां अकेला। मौला फरमाए त मां हाशमी सैयद आहियां मुंहिंजी गैरत गवारा नथी करे जो मुंहिंजी वजह खां कोई गैर मुहरम तुंहिंजे घर दाख़िल थिए। मौला जॾहिं तयारु थी करे ॿाहिरि निकिता न तोवा ॾाढी रुनी। मौला पुछनि था तोवा रुनी छो आहे? चए थी मौला मां रोआ इन करे थी जो अॼु मां मर्द हुजां तोसां कुल्लो कुल्ले में मिलाए इन्हनि कमीननि खां पुछा हा जो शरीफ़नि जा मेहमान मारबा कीअं। मौला तव्हांजी आज़ादारी क़बूल करे। मां काफ़ी मज़मून छॾे वयुमि आख़िर में अची वियो उबैदुल्लाह जे दरबार में। अमीर मुस्लिम गिरफ़्तार थी आयो। मां सैयद आहियां कीअं पढ़ां? पहिरियों फर्द आले मोहम्मद जे घराणे जो जंहिंजा हथ पोयां ॿधा विया। दरबार में अमीर मुस्लिम जी पेशी। सिपाही मोंढो हलाए चए थो मुस्लिम असांजे अमीर जो सलाम कर तोड़े जो कैदी आहे। सर बुलंद कई चए थो अमीर आहे त तव्हांजो अमीर आहे मुंहिंजो अमीर त हुसैन आहे। मां सलाम कंदुमि त पंहिंजे अमीर हुसैन खे। मातमी अलाए कहिड़े ख़्याल में वेठो आहियां। पासे सां आवाज़ आई अमीर मुस्लिम अॼु हिन दरबार में तूं मुंहिंजे हुसैन खे अमीर सॼो आहे। मां ज़रा वाइदो थी कयां क़यामत ताईं तूं अमीर हूंदे हुसैन ग़रीब। दारुल अमाना जी छत ते अमीर मुस्लिम खे वठी आया। कहिड़े अंदाज़ सां वठी आया मां छॾे ॾिनो। अमीर मुस्लिम जो सर झुकियल आहे ज़ालिम जी तलवार बुलंद आहे। हुसैन मौला हिकु मंज़िल ते रोइनि था पिया। अब्बास मौला कदमनि ते हथ रखी अर्ज़ कनि था मौला अब्बास जी ज़िंदगी में तव्हां रो था। आवाज़ आई गाज़ी हली आहे मुंहिंजे आङुरनि जे दरमियान ॾिसे हा। जीअं न अब्बास मौला ॾिठो रोई चए थो मौला मां ज़हरा जे ॾुखे पासे जो वास्तो थी मूंखे कूफे पुॼा। अब्बास मुस्लिम जो इम्तिहान कूफे तुंहिंजो इम्तिहान करबला। जीअं न इहे लफ़्ज़ ॿुधई तलवार तीर नेज़ो ज़मीन ते रखी करे चए थो मौला हाणे त कूफे मोकिल। मुस्लिम जॾहिं अब्बास मौला जॾहिं इहा कलाम कई हुसैन जी आवाज़ आई अब्बास कूफे वञी छा कंदे? बसि हिकिड़ो ई वेड़ पढ़ण थो चाहियां। आज़ादारो जनाब अब्बास जी आवाज़ या मौला मुंहिंजे मुस्लिम जो सर झुकियल ज़ालिम जी तलवार बुलंद मां कूफे वञी पंहिंजे भाउ अब्बास जो सर झोलीअ में वठंदुमि। अब्बास जॾहिं इहा कलाम कई आहे हुसैन जी आवाज़ इहा गाज़ी तूं मथियो मंज़र ॾिठो आहे हेठियो मंज़र त ॾिसे आहे। मौला तव्हांजी आज़ादारी क़बूल करे। ओ मातमियो जीअं जो अब्बास हेठां ॾिठो रोई चए थो मौला काई कारे बुरके वारी बीबी आहे जेका झोली बनायो बीठी आहे। रोई चवे थी हलिया मुंहिंजे बचड़े जा वकील बचड़ा ओ मां ज़हरा जी झोली आहे। काफ़ी मज़मून छॾे वयुमि टाइम जी मुलाज़त सां।
12 मुहर्रम जो ॾींहुं सैयदनि जो काफ़िलो वठी कूफे आया। कूफे जे जॾहिं मेन गेट वटि सैयदनि जो काफ़िलो पहुतो न, अमीर मुस्लिम जो बगड़ियों थियूं, इमाम सजाद वटायो चवंदियूं भाउ सजाद ही कहिड़ो शहर आहे, असांखे बाबे जे खून जी ख़ुशबू थी अचे। रोई चए थो भेण सुञाणो इहो उहो कूफो आहे जिते तव्हांजो बाबो ऐं भाइर विया। अल्लाह